मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया मेराज ते जीअं विया ऐं मेराज खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं मोटी आया। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, ए साहबा तव्हांजे मथां अल्लाह ताला नमाज़ खे हाणे फ़र्ज़ु कयो आहे, हाणे तव्हां नमाज़ पढ़ो। साहिबनि जो साईं नमाज़ जो तरीक़ो असांखे ॿुधायो, साहिबनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ो नमाज़ जो सेखारियो। साहबा इंतिहा ई वॾो ख़ुशि थिया, साहबा वॾो ख़ुशि थिया। साहिबनि जो त हाणे असांजो जेको तालुक़ु आहे उहो फौरी तौरु अल्लाह सां बणिजी वियो। अल्लाह खां मामला क्लियर करण जो हिकिड़ो असांखे तरीक़ो मिली वियो आहे। फरमायो साहबा नमाज़ अल्लाह ताला असांखे ॾिनी आहे ऐं नमाज़ कीअं हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि न चवंदासीं। साहबा नमाज़ पढ़ी करे अल्लाह ताला खां तमामु वॾा वॾा मसइला हल कराया। इस्लाम जे अंदरि मेन इहा इबादत आहे, मेन इबादत जंहिंजी माफ़ी साईं कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। मेन इहा इबादत आहे नमाज़, इन जी छुटी बिल्कुलु बि न आहे रखियल। सख़्ती में अल्फाज़ आया आहिनि हदीसुनि में, जेको नमाज़ नथो पढ़े उन ईअं सम्झो काफ़र वारो फेल कयो। इस्लाम ऐं कुफर जे दरमियान साहबा नमाज़ फ़र्क़ु सिर्फ़ु अल्लाह ताला नमाज़ जो रखियो आहे। ऐं जेको नमाज़ नथो पढ़े उन ईअं सम्झो इस्लाम जे क़िले खे छॾे ॾिनो। साहबा जी ज़िंदगी में इहो साहबा खे तसवुर ई न रहियो त असां को नमाज़ खे छॾियूं। साहबा जी ज़िंदगी में तसवुर ई साहिबनि खे न रहियो त असां को नमाज़ खे छॾींदासीं। मशहूरु हिकिड़ो वाक़ियो मां पहिरियों बि ॿुधाए चुको आहियां। साहबा हिकिड़े इलाइक़े में विया, उते जंग जेकी आहे फतह न पई थिए। साहिबनि खां काफ़ी टाइम खां वठी करे जंग फतह न पई थिए। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने ख़त मोकिलियऊं त हे फ़लाणी असांखां जंग फतह नथी थिए, असां छा कयूं। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने फरमायो चेक कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को तरीक़ो त छॾे त न ॾिनो आहे, चेक कयो। साहिबनि चेक कयो, साहिबनि खे इहो यकीन हुयो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे बि यकीन हो त इहे साहबी नमाज़ खे कंहिं क़िस्म जो कोई बि न छॾींदा। त छा फरमायूं, नबी जी का सुनत तरीक़ो ॾिसो, नबी जेको सुनत तरीक़ो त तव्हांखां न वियो आहे, लिखियऊं सुनत तरीक़ो छा ॾेखां। त हज़रत उमर बिन ख़त्ताब खे यकीन हो, यार साहिबी थी करे नमाज़ खे कीअं छॾींदा। ईअं न चऊं त ॾिसो नमाज़ जे अंदरि त कमी तव्हां न कई आहे, ईअं न फरमायूं सुनत जे अंदरि ॾिसो का कमी त न आहे। साहिबनि तहक़ीक़ी जाइज़ो वठणु शुरू कयो। हली करे साहब इन ॻाल्हि ते बीठा त वाक़ई हिकिड़ी सुनत रहिजी वई आहे। साहिबनि कहिड़ी उहा सुनत ॿुधाई, फरमायो ॾंदनि ॾियणु विसरी वियो आहे, इन जे करे उहा जंग फतह नथी थिए। हे अल्लाह ताला नबी जे सुनत जे अंदरि रोब रखियो आहे। साहिबनि मुख़्तलिफ़ वणनि खां उहे काठियूं पटे करे ॾंदड़ ॾियणु शुरू कयो। अल्लाह ताला कुफ़ार जी दिलि में रोब विझी छॾियो त काफ़रनि जे दिलनि में इहो वहमु थियो त हाणे साईं मुस्लमान असांजी ख़ैर न छॾींदा। हाणे मुस्लमान कंहिं क़िस्म जो कोई बि न छॾींदा। हाणे मुस्लमान एतिरा तेज़ आहिनि, हाणे इहे असांखे चक हणी करे ऐं असांखे खाई छॾींदा। अल्लाह ताला रोब विधो। ॾिसो हालांकि साहबा कंहिं क़िस्म जो कोई बि उन्हनि खे ईअं चक हणी करे खाईंदा न, सिर्फ़ु साहबा तलवार इस्तेमालु कंदा पर अल्लाह ताला ॾिसो काफ़रनि जी दिलि में रोब कहिड़ो थो विझे त काफ़रनि खे इहो दिलि में धड़कण लॻणु शुरू थी वई त हे हाणे मुस्लमान कंहिं क़िस्म जो कोई बि असांखे न छॾींदा। हाणे मरल सां जेको बाहूं ॿधी करे सुलह करण जी कोशिशि कयूं। काफ़रनि जेको पंहिंजा ॿई हथ ईअं मथे कया, अल अमान असांखे अमान खपे ऐं तव्हां असांजे क़िले में दाख़िलु थियो, असां तव्हांखे कुझु टैक्स ॾेई करे हिते रहणु शुरू कंदासीं। हे इलाइक़ो तव्हांजो आहे। हे नबी जे सुनत जे अंदरि अल्लाह ताला रोब रखियो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ो जंहिं टाइम जंहिं बि माहौल में जंहिं बि तरीक़े में नबी जो तरीक़ो असां जंहिं ॾींहुं छॾींदासीं उन ॾींहुं असां हलाकत वारा थी वेंदासीं। उन टाइम असां नाकाम थियणु शुरू थी वेंदासीं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तरीक़ो आहे उहो अल्लाह ताला क़ुरान हकीम में हिकु दफ़ा न अल्लाह ताला बार बार फरमायो। कामयाबी चाहियो था, फलाहियत चाहियो था, नाकामी खां बचणु चाहियो था, अल्लाह ताला फरमायो तरीक़ो फॉलो कयो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। ऐं जंहिं रसूल जी इताअत कई, अल्लाह ताला फरमायो जंहिं रसूल जी इताअत कई, अल्लाह ताला फरमायो ईअं सम्झो उन मां अल्लाह ताला जी इताअत कई। छो त नबी जी ज़बान ते जेके कलमा जारी थींदा आहिनि न, उहे फौरी तौरु काॾा नज़ुल थींदा आहिनि, उहे अल्लाह ताला जे तरफ़ां थींदा आहिनि। उनखे बयानु केरु कंदो आहे, उनखे बयानु आसमान खां उहे वही जे तौर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीने ते जारी थींदा आहिनि ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो उम्मत खे हेठि ॿुधाईंदो आहे। त क़ुरान खे ध्यानु ॾियण जी मुस्लमान कोशिशि करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम खे ध्यानु ॾियण जी कोशिशि कंदा कयो।
काथे भी को बयान थो हले, काथे भी का ज़िक्र अज़कार थो हले, क़ुरान पढ़े थो वञे, मुसलमान जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त उहो बिल्कुलु ओॾे ध्यानु लॻाए करे वेह। अगरि ध्यानु न पंहिंजी विच में ॻाल्हि शुरू कंदासीं न पोइ हे बेअदबी यार, हे बेअदबी आहे। दुनिया जेको वज़ीर आज़म हुजे न, वज़ीर आज़म, उनजी मजलिस में तव्हां वेठा हुजो, वज़ीर आज़म स्पीच करे, हालांकि वज़ीर आज़म ॾिसो इंसानु आहे, वज़ीर आज़म इंसानु आहे, उनखे एतिरी फ़ोक़ियत आहे त उहो मुल्क जो जेको आहे वॾो आहे, पर उहो जेकॾहिं बयानु करे स्पीच करे न, ऐं उन स्पीच में जेके वेठा हुजनि अगरि उहे हेॾे मुंहुं कनि न त वज़ीर आज़म उनखे उथारे छॾींदो। उहो चवंदो यार तव्हांखे तमीज़ ई जेको न आहे, तव्हांजो दिमाग़ जेको खोपड़ी कम बि नथी करे, तव्हां वेठा मुंहिंजी मजलिस में आहियो ऐं तव्हां मां स्पीच कयां थो, मुंहिंजा गुफ़्तगू हले थी, तव्हां हेॾे होॾे जेको आहे पंहिंजी ॻाल्हि में लॻा पिया आहियो। यादि रहणु खपे त जेको वज़ीर आज़म जी ॻाल्हि आहे उनजे अंदरि एतिरो पावर न आहे। अल्लाह जो कसम आहे, वज़ीर आज़म जी ॻाल्हि जे अंदरि, बादशाह जी ॻाल्हि जे अंदरि एतिरो पावर न आहे। उनजी ताज़ीम ठीकु आहे, उनजी ताज़ीम करणु खपे, शहर जो वॾो आहे, मुल्क जो वॾो आहे, इलाइक़े जो वॾो आहे, उनजी ताज़ीम करणु खपे। शरीयत असांखे इहो हुकुम ॾिनो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अनज़िलू मनाज़िलहुम, जंहिं माण्हू जो जेको मर्तबो आहे उन मर्तबे ते उनखे रखो। हे काफ़ी असांजा माण्हू जेके जंहिंजी थोरो खोपड़ी ख़राबु हूंदी, उहो चवंदा न MP खे मञो, न MNA खे मञो, न को क़ौम जो सरदार उनखे बि जेको तस्लीम न कयो। हे बिल्कुलु उनजी ग़लतफ़हमी आहे त MP MNA जेको आहे न उनखे रिस्पेक्ट ऐं उनखे इज़त ॾिबी, कहिड़े बेस रखी त उनखे को अल्लाह ताला लेवल ॾिनी आहे, सरदार उनखे बि लेवल अल्लाह ताला ॾिनी आहे, क़ौम जो चङो मुड़ुसु उनखे बि इज़त ॾिबी। हदीस जो हुकुम बि इहो ई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि कंहिं साहिबिन खे अगरि पंहिंजे इलाइक़े में मोकिलींदा इलाइक़े में, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेक कंदा हुआ साहिबिन खे त साहिबिन में, छो त साहिबा जॾहिं मुस्लमान थिया न त पहिरियों कुफर जे ज़माने में सरदार हुया पंहिंजे क़ौम जा, जॾहिं साहिबा पहिरियों मुस्लमान न हुया न पंहिंजे इलाइक़े जा सरदार हुया। हाणे मुस्लमान थी विया त पोइ बि त साईं सरदार त थींदो न। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं चूंडींदा हुआ बाक़ाइदे त हिन साहिबिन मां सरदार केरु आहे। पोइ जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत तबलीग जे लाइ मोकिलिनि न, पोइ उन जेको साहिबी पहिरियों कुफर जे ज़माने में सरदार हुयो, जंहिंजी ॻाल्हि ॿुधी वेंदी हुई, पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मोकिलींदा हुया। छाजे करे त उनजो रोब उन पंहिंजी क़ौम वारनि जे मथां ज़्यादा पवंदो। त हर हिकु बंदो जंहिंखे अल्लाह ताला को मक़ाम ॾिनो उनखे इज़त ॾियण जी कोशिशि कयूं। ॻाल्हि ते मां मोटी थो अचां त वज़ीर आज़म स्पीच कंदो, बादशाह स्पीच कजो, ध्यान सां जेको ॿुधंदासीं, पर जॾहिं बि क़ुर हले, हदीस हले त मुस्लमान इंतिहाई ध्यानु ॾियण जी कोशिशि कनि। हिन टाइम नाकामी ऐं असांजे घर जे अंदरि बरक़त, सुकून, राहत छॾे खां ख़तमु थी वई आहे। असां क़ुर हकीम खे ध्यानु ॾियणु छॾे ॾिनो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान खे ध्यान सां ॿुधणु छॾे ॾिनो आहे। इन जे करे असांजे घरनि जे अंदरि हलाकतूं शुरू थी वियूं आहिनि। ज़ुल्म जेको आहे, ॿिए नंबर ते ज़ुल्म, अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो कोई बि माफ़ु न कंदो। ज़ुल्म कंहिं क़िस्म जो कोई बि न कयो। ज़ुल्म खे अल्लाह ताला क़ुर हकीम जे अंदरि वॾी कबात सां अल्लाह ताला बयानु कयो आहे। अल्लाह ताला फरमायो वला युज़लमून फ़तीला। यादि रहणु खपे त अल्लाह ताला ज़ुल्म जेको आहे एतिरो बि बर्दाश्त न कंदो जेतिरो खजूर जे अंदरि दाणो हूंदो आहे। उनखे अरबी जे अंदरि फ़तीला चइबो आहे, फ़तीला। वला युज़लमून फ़तीला आहे क़ुर हकीम जे अंदरि अल्लाह ताला इरशाद फरमायो त ज़ुल्म जेकॾहिं अगरि खजूर जे गुठली जेतिरो बराबरि आहे त अल्लाह ताला क़यामत ॾींहुं उनखे बि जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि माफ़ु न कंदो। ॾिसो हिकिड़ा बंदा चवंदा आहिनि सही ज़ालिम त उहो थींदो जंहिंखे वॾा वॾा उहिदा मिली वञनि न। न ईअं न आहे। माण्हू ग़रीब थी करे बि ज़ालिम थींदो आहे। माण्हू ग़रीब थी करे बि ज़ालिम थींदो आहे। छो त छाजे करे तव्हांजी जेकी लेवल आहे न, तव्हां वरी ज़ुल्म उनजे मथां कंदो जेकी तव्हांजी लेवल खां हेठि आहे। त कॾहिं बि अल्लाह ताला का ताक़त ॾे, अल्लाह ताला को माल ॾे, मतिलबु माल जी हवस में अची करे इंसान जे मथां ज़ुल्म करणु शुरू कयो त क़यामत ॾींहुं तव्हां ज़ालिमनि जी लिस्ट में बीठा हूंदव। ऐं अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो कोई बि जेको ज़ुल्म माफ़ु न कंदो। वॾे में ॿुधायूं ज़ुल्म कहिड़ो आहे। कंहिं माण्हू खे मार ॾियणु, कंहिंखे कुटको ॾियणु, कंहिंजा पैसा खाइणु, कंहिंसां ॿ नंबरी करणु, कंहिंजी इज़त में हथु विझणु, कंहिंजी इज़त में हथु विझणु, इहे सभु ज़ुल्म जी लिस्ट में अचनि था। ये सभु ज़ुल्म जी लिस्ट में अचनि था। हे अल्लाह ताला कंहिं क़िस्म में कोई बि माफ़ु न कंदो। वॾे में वॾो ज़ुल्म हिन टाइम ॿुधायां, वॾे में वॾो ज़ुल्म इहो ई आहे त आज़ान मिले ऐं मुस्लमान नमाज़ न अचे। वॾे में वॾो इहो ज़ुल्म आहे।
यादि रहणु खपे। इहो वॾे में वॾो ज़ुल्म आहे जो आज़ान तव्हां कननि सां ॿुधी करे ऐं नमाज़ ते जेको आहे न अचो या नमाज़ पढ़ो न। दुनिया जे अंदरि ॿिया बि वॾा वॾा ज़ुल्म आहिनि।